जंहिं औलाद लाइ एतिरो कुझु कयव अॼु उहा तव्हांजे वेझो बि कान्हे का। मामा डॉक्टर छा चयो बाबा कॾहिं ठीकु थींदा? अञा का कसर रहियल अथई छा? मामा प्लीज़ मूंखे माफ़ी ॾियो। मां सभु कुझु छॾे चुकी आहियां। मुंहिंजे लाइ हाणे सभु कुझु बाबा ई आहे। ख़बर आहे मूंखे तुंहिंजे लाइ छा आहे तव्हांजो पीउ। आख़िर इन हुजे हा न तव्हांजो पंहिंजे पीउ सां ईअं रवैयो न हुजे हा। मामा प्लीज़ मूंखे सम्झण जी कोशिशि त कयो। घटि में घटि हिन वक़्तु हिन सूरत हाल में त अहिड़ो रवैयो इख्तियार न कयो। हिन वक़्तु पुट जी औलाद हुजे हा न त असां लाइ कुझु त करे हा। मामा असां बि त बाबा जा पुट ई आहियूं न। तव्हां ईअं छो पिया कयो? असां खां जेतिरो थी सघियो असां कंदासीं। मामा अवां घर वञो आराम कयो। मां हिते बाबा सां गॾु आहियां। न मां हिते ई हूंदसि। इहो ई त वक़्तु आहे। तूं हीअं कर तूं वञ ऐं एडवोकेट सां ॻाल्हाए रहीम जे मसइले खे हल करण जी कोशिशूं कयो। ठीकु आहे मामा मां वञी करे वापसि अचां थी। तव्हां साइमा खे घुराए वठो। बाबा बाबा तव्हां ठीकु थी वञो न। मूंखे तव्हां खां खोड़ सारा धड़का ॿुधणा आहिनि। जेके ग़लतियूं कयूं आहिनि मुंहिंजी माफ़ी बि घुरणी आहे। जेकॾहिं तव्हां ख़ुदा न ख़ास्ता मां पाण खे कॾहिं माफ़ न करे सघंदसि बाबा। प्लीज़ बाबा हिकु दफ़ो अखियूं खोलियो। ॾिसो न तव्हां जेको चवंदो मूं ईअं ई कंदसि। प्लीज़ बाबा हिकु दफ़ो अखियूं खोलियो। प्लीज़ बाबा मूंखे माफ़ करे छॾियो। बाबा मूंखे माफ़ करे छॾियो। प्लीज़ बाबा। सिवा तुझे सरे की तू पल पल परे की वे छो अच वे हसा रुआ तड़पा रे मां बाबा के कुछ भी थे कोन ॾींदा। मुंहिंजो बाबा जल्दी ठीक थी वेंदो। तमामु जल्दी ठीक थी वेंदो। तव्हां पंहिंजी अर्शीला खे माफ़ भी करे छॾींदा। बाबा दफ़ो ॾिसो न मूंखे। बाबा ड्रामा सीरियल पाछन पोयां जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।